अस्सलाम वालेकुम दोस्तों, कीअं ठीक है? मज़े में उमेर बिल्कुल ठीक ठाक हूंदा। फर्स्ट क्लास हूंदा। प्रोग्राम जो आगाज़ थी वियो आहे त ॿुधाईंदो हलां आज़ादी फेस्टिवल कुकिंग शो में तव्हांखे ख़ुशि आमदीद। सो आउं त तव्हां गॾु ॻाल्हायां ई आहियां ऐं हमेशह हूंदुसि, पर मूंसां गॾु फैसल भाई बि गॾु मौजूदु आहे ऐं बाग़ पीरज़ादा। अस्सलाम वालेकुम बाग़। अॼु जान साहिब जेको न सही नालो वरितो सही आहे नालो वरितो अॼु हा अॼु मुंहिंजो सही नालो वरितो अथऊं ऐं बिल्कुलु नाज़रीन हाज़िर आहियूं तव्हांजी ख़िदमत में ऐं धरती टीवीअ पारां आज़ादी फेस्टिवल जो ही जेको बहितरीनु कुकिंग शो आहे, कुकिंग मुक़ाबिलो आहे, कॉम्पिटिशन आहे, हुन में असीं तव्हांखे भली कार था कयूं पिया ऐं जेके बि हाज़रीन आहिनि, ऑडियंस जेके आहिनि, उनको भी मैं वेलकम करना चाहूंगी। और जबरदस्त फेस्टिवल है और शुरुआत में मज़ो तो दे सभिनी का क्लैपिंग करा दे। बिल्कुल, इसीलिए शुरुआत में क्योंकि हमें भी एक बूस्टर चाहिए होता है, भाई आप एक बार क्लैपिंग कर लें। वाओ जबरदस्त, दिस इज द वाइब। बहुत अच्छा लगा स्टार्ट करके और बहुत अच्छा मौसम भी है, हवाएं भी चल रही हैं और इसीलिए हम परेशान भी हैं थोड़े से कि कुकिंग जो है वो सही तरीके से हो जाए आज। लेकिन नाज़रीन जेको तव्हां ताईं असां पहुचायूं था ही सभु जेको धरती टीवीअ जी जेके कोशिशि आहे, काविश आहे तव्हां ताईं सॼो प्रोग्राम पहुचाइण में, इन में ताउन आहे असां सां। स्पॉन्सर्स आहिनि कुझु अहिड़ा स्पॉन्सर जेके इहे सभु महिनत तव्हां ताईं पहुचाइण में असां कामयाब सिर्फ़ु इन वजह सां हूंदा आहियूं, असांखे स्पॉन्सर्स मिलंदा आहिनि। अॼु जो हीउ जेको कुकिंग कॉम्पिटिशन आहे सो स्पॉन्सर कयो आहे, इन करे मां स्पॉन्सर्स जा जेके नाला तव्हांखे ॿुधाईंदी हलां। हिन प्रोग्राम खे, बहितरीनु प्रोग्राम खे, ख़ूबसूरत प्रोग्राम खे स्पॉन्सर कयो आहे तिब्बत स्नो ब्यूटी क्रीम वारनि, तिब्बत स्नो बाय कोहिनूर केमिकल्स, एशिया की मशहूर तरीन ब्यूटी क्रीम। हुन सां गॾो गॾु नेल्सन पेंट्स असांखे स्पॉन्सर कयो आहे। नेल्सन पेंट्स वारनि जो चवणु आहे त रंग ज़िंदगी का ख़ूबसूरत पेंट्स आहे नेल्सन पेंट्स। हुन सां गॾो गॾु मेडोरा परफ्यूम वारनि असांखे स्पॉन्सर कयो आहे। हिननि जो चवणु आहे त ख़ुशबू की दुनिया, शुगुफ्ता एहसास, दिन भर रहे आपके साथ। बहितरीनु इन्हनि जो जेको आहे सो स्लोगन आहे मेडोरा परफ्यूम वारनि जो। हुन सां गॾु असांजे हिन शो खे, हिन कुकिंग कॉम्पिटिशन खे स्पॉन्सर कयो आहे GFS बिल्डर्स एंड डेवलपर्स। हुन सां गॾो गॾु सफ़ारी स्मार्ट सिटी हाउसिंग स्कीम वारनि स्पॉन्सर कयो आहे। हुन सां गॾो गॾु वाइल्ड वेंचर वाटर पार्क स्पॉन्सर कयो आहे। हुन सां गॾो गॾु पॉप गो प्रीमियम बेबी डायपर्स वारनि असांखे स्पॉन्सर कयो आहे ऐं ट्रिंगो स्नैक्स बाय गोल्डन फूड्स वारनि स्पॉन्सर कयो आहे ऐं यूनिक बैटरीज़ वारनि स्पॉन्सर कयो आहे। उन सां गॾो गॾु पैंडा केमिकल वारनि असांखे स्पॉन्सर कयो आहे। बहितरीनु स्पॉन्सर्स आहिनि ऐं पैंडा केमिकल्स खां गॾु SBG जीन असांखे स्पॉन्सर कयो आहे। रिलायंस पेंट्स वारनि असांखे स्पॉन्सर कयो आहे। तमामु बहितरीनु स्पॉन्सर्स आहिनि ऐं इहे सभु जेके आहिनि असांजे घर जे भातियुनि वांगुरु तमामु ज़रूरी आहिनि। ऐं हीउ जेको धरती आज़ादी फेस्टिवल आहे, कुकिंग शो आहे, इन सां गॾो गॾु नाज़रीन अञा वधीक ॿिया बि स्पॉन्सर्स आहिनि। एडोर आहे, एडोर वारनि असांखे स्पॉन्सर कयो आहे। इन्हनि जो चवणु आहे त एडोर है हसीन मास्टर ऑफ द कलर्स। उन सां गॾो गॾु UHU असांखे स्पॉन्सर कयो आहे ऐं विंटरलैंड वारनि स्पॉन्सर कयो आहे। बहितरीनु जूसिस आहिनि मबरूक फूड्स, हर एक सिप में है ताज़गी का एक अनोखा एहसास। ज़बरदस्त एहसास आहे, बहितरीनु रिफ्रेशिंग इन्हनि जो एहसास हूंदो आहे, टेस्ट बि ॾाढो बहितरीनु आहे। सो मबरूक फूड्स वारनि जा जूसिस आहिनि, उन्हनि असांखे स्पॉन्सर कयो आहे। सो इहे आहे स्पॉन्सर्स ऐं माशाल्लाह स्पॉन्सर भी माशाल्लाह घणा थी आहिनि तमामु माशाल्लाह। अहिड़े तरीक़े सां प्रोग्राम ज़बरदस्त हूंदो आहे कि का बि सुठी हूंदी आहे त स्पॉन्सर वधंदा आहिनि। सो अहिड़े तरीक़े अॼु ऑडियंस बि भाई ॾाढी जोशीली लॻे पई ऐं घणी आई आहे माशाल्लाह। सो ईअं हूंदो आहे, ॾींहं ॾींहुं हिकिड़ी शइ वधंदी आहे, वधंदी वेंदी आहे। सो असां जीअं स्टार्ट थी कचहरी करणु शुरू कई आहे, फैसल भाई ईअं लॻे थो जहिड़ो असां उगो न जेके ॿाहिरि बीठा हूंदा आहिनि दुकान जे ॿाहिरि, जेके स्टेज ॿाहिरि बीठा हूंदा आहिनि। अच्छा, हिन जे अलावा जेके आहे असां वटि मलका फूड जी वसी रेंज है, इसकी बहुत सारी रेंज है। मलका फूड आप ले सकते हैं और स्पाइसेस इनके जो हम घर में यूज़ करते हैं, लाल मिर्च, हल्दी पाउडर, धनिया पाउडर है, इसके अलावा गरम मसाला पाउडर है, हिमालयन पिंक सॉल्ट है इनका, अदरक लहसुन का पेस्ट है। और रेसिपीज़ जैसे आपको फ़ौरन कुछ बनाना है तो बिरयानी, कोरमा, चार गोश है, पुलाव है, हलीम वगैरह, इस तरह के सारे मलका फूड के आपको स्पाइसेस मिल जाते हैं बने बनाए। पूरा प्रोसेस पीछे लिखा होता है डब्बे के। और ये हमारे पास है न्यू टाउन डेयरी का बटर बहुत ज़बरदस्त है, आप ले सकते हैं, मार्केट में अवेलेबल है। ऑनलाइन भी मंगा सकते हैं। 250 ग्राम का इनका पैक है। उसके अलावा जो इनका है देसी घी बहुत ही ज़बरदस्त है न्यू टाउन डेयरी का। हाफ़ kg में भी है और 1 kg में भी है, अवेलेबल है ऑनलाइन भी, और इनकी यहाँ पे सदर में शॉप भी है तो वहाँ से भी आप ले सकते हैं। और मैक के हमारे पास हैं ये जो चिकन पाउडर है, स्टॉक है, सेक के चिकन पाउडर हैं और चिकन स्टॉक्स हैं। आप जैसे पुलाव बना रहे हैं, दाल बना रहे हैं, उसको फ्लेवर देने के लिए आप ये यूज़ करते हैं।
जैसे हम चिकन क्यूब्स यूज़ करते हैं इसी तरह ये भी मिल रहा है और चिकन पाउडर भी मिल रहा है। उसके अलावा सेक का आप लेंगी जो एसेंस है, वनीला एसेंस है, हर फ्लेवर का, हर फ्रूट का इसमें एसेंस है, वो आप ले सकते हैं। कोरमे का, हर चीज़ का आप पूरी मार्केट में जाके रेंज देख सकते हैं। जबरदस्त है। ये सब स्पॉन्सर्स असांखे किचन काउंटर ते अवेलेबल आहिनि। मुंहिंजे किचन में बि हूंदा आहिनि कंटिन्यू बिल्कुल, ये मूंसां हूंदो गॾु। आहिनि। ऐं जीअं त आज़ादी फेस्टिवल आहे त हिकिड़ो दफ़ो मां चाहींदसि त जेके असां सां गॾु हाज़रीन मौजूदु आहिनि ऐं पंडाल में तमामु बहितरीन माण्हू आहिनि, ज़बरदस्त ऑडियंस आहे ऐं बाक़ाइदा कॉम्पिटिशन जो बि आगाज़ कंदासीं। इन्हनि ऑडियंस मां ई हिकिड़ा के ॿ मुंहिंजूं भेनरूं ईंदियूं ऐं कुकिंग कॉम्पिटिशन जो बाक़ाइदा आगाज़ कंदा ऐं शेफ फैसल उन्हनि खे गाइड कंदा ऐं वरी उहे ई जज बि कंदा। आख़िर में जेको विनर हूंदो उनखे इनाम मिलंदा ऐं इनाम इन्हनि स्पॉन्सर्स जे पारां ई इनामात आहिनि उहे खटंदा ऐं उन सां गॾोगॾु जेका न खटी सघंदी, जेका रनर अप हूंदी उनखे बि गिफ्ट ॾींदा। छो त धरतीअ में कोई बि ख़ाली हथ वापसि न वेंदो आहे। जेको बि ईंदो आहे पार्टिसिपेट कंदो आहे उनखे ज़रूरु कोई न कोई इनाम मिलंदो आहे, गिफ्ट हैम्पर मिलंदो आहे। ऐं वरी जेके बि ऑडियंस आहिनि, असां वटि पब्लिक जेका हींअर आई आहे असां सां गॾु, असां सां मौजूदु आहे हिन फेस्टिवल में, उन्हनि जे लाइ बि नंढड़ा नंढड़ा सवाल आहिनि। जनरल नॉलेज जा सवाल हूंदा, को सिंगिंग कॉम्पिटिशन हूंदो, को शाइरीअ जो को मुक़ाबलो कराईंदासीं। छा आहे त ही सभु सिर्फ़ु बहाना आहिनि। सिर्फ़ इन करे त जेके आया आहिनि उन्हनि जे चेहरनि ते मुर्कूं अचनि, कोई गिफ्ट्स खणी वञनि। ऐं असां ॾे गिफ्ट लाइ आहिनि न, त पोइ असां इहा शइ सोचींदा आहियूं त कॉम्पिटिशन डिफरेंट क़िस्म जा कराइण घुरिजनि जीअं तव्हांखे सभिनी खे गिफ्ट ऐं ख़ाली हथ केरु न वञी सघे। बिल्कुल। ऐं अच्छा गिफ्ट कंहिंखे खपे? बड़ा ताड़ियूं त अॻ में ॿुधाए, ताड़ियूं वञी जो तालियां बजाएगा उसको गिफ्ट मिलेगा। अच्छा, हर ॿारनि खे मतलब ॿारनि खे गिफ्ट खपनि, वॾनि खे गिफ्ट कोन खपनि। अच्छा 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 ज़बरदस्त। मुंहिंजे ख्याल में कॉम्पिटिशन स्टार्ट कयूं था ऐं हितां आप आएंगी? पार्टिसिपेंट्स प्लीज आ जाएं। जो हमारी कुकिंग कंपटीशन में जो हमारी जो बहनें पार्टिसिपेट करेंगी आप हैं और अस्सलाम वालेकुम। और सबसे पहले तो धरती टीवी के आज़ादी फेस्टिवल में आपको हम वेलकम करते हैं और आपका नाम पहले जानना चाहूँगी। शिजा जमाल। शिजा जमाली। और आपका नाम? रोजी इमरान। रोजी इमरान जी। तो आप दोनों जो है कंपटीशन में हमारे साथ रहेंगी और शेफ आपको बताएंगे कि आज आप क्या कुकिंग करने वाली हैं। आज थोड़ा चेंज करके रखा है, कीमा शिमला मिर्च बनाना है अपने। कीमा शिमला मिर्च, कीमा चिकन का है, शिमला मिर्च के साथ बनाएंगी। अब वो आपने किस तरह बनाए, वेरिएशन आपने करनी है। स्पाइसेस इसमें होल भी हैं, साबित मसाले भी हैं और पिसे मसाले भी। ये नहीं कि आपने सारे डालने हैं, हमने आपको सारे प्रोवाइड किए। टेस्ट आपने डेवलप करना है, टेस्ट आपने देना है। ठीक है, तो स्टार्ट करें। चलें जी। हाँ, माइक पे बोल रहे, क्या कह रहे हैं आप? तरीके से सब बना सकते आपने हैं। आप अपने हिसाब से बनाएं जो आपको अच्छा लगता है। आपको हर चीज हमने प्रोवाइड की हुई, आप कुछ पीस में से लेके बना, जरूरी नहीं कि आपने सारे नहीं डालने। अब वो आप खुद डेवलप करेंगे टेस्ट आपका अपने अपना हिसाब से। बनाने का तरीका है। चलिए आप यहाँ स्टार्ट अपने करें। तरीके से जो है वो कीमा शिमला मिर्च बनाएंगी, फिर एंड में जो है टेस्ट करेंगे शेफ और फिर कोई भी विनर जो है वो अनाउंस होगा। तो जी आप स्टार्ट करें, बिस्मिल्लाह करें। मुकाबले का जो ही आजाद और तालियां हो जाए प्लीज। मुकाबले के लिए तालियां तमाम जरूरी आए। अब वो आपने इन्हीं में से अपना हिसाब से आपने टेस्ट लेना, ठीक है। और ये स्पाइसेस हैं सारे यहाँ पे रखे हैं। जबरदस्त किस्म जो मुकाबलो आहे जहाँ से ऐं ॾाढो ख़ूबसूरत अॼु डिश जेका तयार थियण वारी आहे ऐं असांखे त हाणे ई वात में पानी थो अचे पियो। कल त पंहिंजी मतलब हुआ थी हुई ना, टाइम आप लोग को मिलेगा तकरीबन 35 मिनट 40 मिनट्स। आज भी कंपटीशन मेरे ख्याल में तो बहुत ज़्यादा है 35 मिनट्स मुझे दी केड़ी है। अब वो आप देखें। बिल्कुल। हां तव्हां ॿुधायो तव्हांखे कंहिं मां उम्मीदूं थियूं। ताज दी केड़ी है, मुझे दी केड़ी है। मूंखे ये मुंहिंजो ग्रीन स्कार्फ वारी आहे मुंहिंजी टीम आहे। चलो भाई अब ये हमारी टीम है। अब ही आदि मुझे लग रहा है ये वाले जो शिमला मिर्च है ना ये बड़े टेस्टी बनने वाले हैं। फैसल भाई तव्हां के ॿुधाइणो न आहे ॿिन्हिनि खे कोई भी शइ। ना ॿुधाईंदासीं कोन है पर मूंखे अलॻि लगे तो कोयला नहीं मिल सकता। नहीं, कोयला नहीं होगा। कोयला की जगह पे आप कोयला ही है। कोयले की जगह शिमले को जलाएं। स्टीम दे सकती हैं आप। अब ये जी नहीं, बस इसी में आपने बनाना है। हाँ, जो है उसी में आपने करना है और आपके पास 35 to 40 मिनट्स हैं। चलें भाई फटाफट करें। हमारी टीम ने तो भाई स्टार्ट कर लिया काम। ज़बरदस्त जो है अनियंस हैं वो चॉप हो रहे हैं और बहुत बेहतरीन तरीके से जो है हमारे यहाँ स्टार्ट हो गए हैं। और मेरे ख्याल से जब तक ये कुकिंग कंपटीशन चले जहाँ से छा ख्याल है भला ऑडियंस के थोड़ो अञा ऑडियंस का मुझे ख्याल गानू पुछूं, शायरी पुछूं, कचहरी कयूं, नंढा ॿार आयल आहिनि, एॾियूं सुठियूं सुठियूं भेणूं आयल आहिनि, भाउर आयल आहिनि, त ईअं थोड़ी आहे। सब खां पहिरियों तो मूंखे इन अदड़ीअ जी हेयर बैंड ॾाढी वणी थी। बेटा आप प्लीज इधर आए। आप नजदीक नहीं आना, बात ले लेगी आपका हेयर बैंड। आप आए तो सही। मुझे देखे मेरे बाल कितने मुझे तंग कर रहे हैं। देखा? ये मैं आपकी बोरो कर सकती हूँ। ये मैं बोरो कर सकती हूँ। हाँ, पहला गिफ्ट आपने इनको दे दिया। हाँ, ये मैं इनको जरूर गिफ्ट दूंगी।
और आवाज ना पेचे मुखे अच्छी लग रही है आप बड़ी। अच्छा मुझे पिक्चर कट रहा हो मुझे बिल्कुल पता नहीं है कि मैं कैसी लग रही हूँ। हाँ, अगर एक लेकिन अगर आप बेटा आ ही गई हो तो माइक दो, आ जाए आप इधर। अगर आपके पास ऐसा दूसरा है तो मुझे दे दें। नहीं, आपको सूट नहीं करेगा, वो मुझे ही सूट करेगा। कोई मिली नगमा, कोई पाकिस्तान का, क्योंकि आज़ादी के दिन है और वो 14 अगस्त आने वाली है। कुछ तो याद है? में सुनाएंगे, कुछ सुनाओ। दिल दिल पाकिस्तान लाइटर से करेंगे एक और पोयम आती है आपको? इससे करेंगे कुछ तो आता जीवे होगा। जीवे पाकिस्तान। लड़ना आता है आपको? बच्चे लड़ते हैं ना ज्यादा। क्या आता है आपको? कुछ पोयम तो आता होगा। क्या? क्या? हाँ, नाच हाँ, सुना सुना दे। दे, चले सुना आ दे। जाए इधर बैठ, इधर 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 आ आ जाए। जाए। आप यहाँ से नाच नीचे से सुनाएंगे। बंद बिस्मिल्लाह करते बिस्मिल्लाह। बेटा थोड़ा सा सिर्फ सॉरी हाँ बहुत ज्यादा ना तो करना हाँ मैं आ सकता डरी नहीं हम भी आपके साथ माशाल्लाह, बहुत जबरदस्त, बहुत सुभान जबरदस्त, अल्लाह। माशाल्लाह। जी बेटा, आपको जो है गिफ्ट दिया जा रहा है ट्रिंगो स्नैक्स की तरफ से। ये आपका गिफ्ट हैम्पर्स है और परेशान नहीं हो, आपको मैं हेयर बैंड आपका वापस कर दूंगी जल्दी। हाँ। अरे ये आपकी बहन है। अरे अच्छा। वाह क्या बात है, जबरदस्त जबरदस्त। और ये बहुत ही प्यारा सा डायनासोर भी आ गया हमारे शो छोटा में। डायनासोर ये जरा इधर से घूम के आए डायनासोर प्लीज। ये कहाँ से आया है? मैं वहाँ मेरा घर था, यहाँ से मैं आया तो हूँ। डायनासोर कैसे पाल लिया आपने? ये तो उसको भूख लगेगी, आपको खा जाएगा। नहीं, वो मेरा बेस्ट फ्रेंड है। ये आपका बेस्ट फ्रेंड है, हमें तो नहीं खाएगा। नहीं, बोलो क्या आधा करते डायनासोर मैं हूँ। आधा डायनासोर मैं हूँ। आधा डायनासोर आप हैं? हाँ, आधे आधा आप ही डायनासोर, हैं। हाँ। क्या करते हैं? मिली नगमा आता है कोई गाना? पाकिस्तान का कोई सॉन्ग सुनाएंगे? जी सुनाएं, कौन सुनाएं? सा सुनाएंगे? दिल की हिम्मत वतन, अपना जज्बा वतन, मन की सच्ची लगन, सीधा रास्ता वतन, खाई है ये कसम, खाई है बाखुदा, सुन ले दुश्मन सभी, ये वतन है सदा, हर दिल की हवा, आवाज हर दिल की आवाज, पाकिस्तान जिंदाबाद, पाकिस्तान जिंदाबाद। जबरदस्त, बेहतरीन। आई तवाके भी जेको ट्रिंगो स्नैक्स जा गिफ्ट्स इन, ये डायनासोर को जाते हैं ट्रिंगो स्नैक्स का गिफ्ट। आधे आधे करके खाना। आधे डायनासोर सारे ही खा लेंगे मुझे लगता है आपका। चलें जी, बहुत जबरदस्त किस्म की इनका ऑडियंस है कंपटीशन हमारे कहाँ पहुंच साथ। गया? जी शेफ किथे पहुंची तांजी कुकिंग कॉम्पिटिशंस? हो बसर ब्राउन करे चिकन के फ्राई पे कन है भी सेम अच्छा, ही ऑलमोस्ट एक्चुअली तरीको छा है फैसल भाई? हो तरीको है ही तरीको है। बिनिन जो सेम लगे पे मुखे हाली अच्छा था अच्छा अच्छा, अद्धी तो दही विझी छड़ी यार। हाँ होडे भी विजन पे, लेकिन क्वांटिटी में फर्क है बिनिन जे। ओके ओके। 3 चम्मच जबरदस्त। टेबल स्पून लिए। और आपने कितना ऑयल लिया? 3 से 4 टेबल स्पून, ठीक है। ठीक है। आप एक जबरदस्त। दूसरे को देख के तो नहीं बना रही? नहीं 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 भाई जो है दोनों को अच्छा, मुझे लगता है spices कि आप अपने हिसाब से डालिएगा, आता है ठीक है? बनाना, और दोनों के हाथ में टेस्ट लग रहा है मुझे। इससे ले लो, जाजे इससे तां ले के लो, छाईंदो आहे कुकिंग में? मूंखे तरण वारियूं शयूं सभु ईंदियूं आहिनि जेके फ्राई थींदियूं आहिनि। जीअं बेदो अंडो जेको आहे फ्राई करणु ईंदो आहे, पटाटा फ्राई खाइण वधीक ईंदो आहे। खाइण त अञा हिन खां वधीक ईंदो आहे। तव्हांखे छा ईंदो आहे स्पेशल? मैगी? मैगी तो सभिनी खे ईंदी आहे। मैगी। बाकी जेको आहे सो मूंखे सभु कुझु ईंदो आहे। आई कैन कुक एवरीथिंग। ऐं कल्ह छा पई चए मैगी ईंदी आहे, पास्ता बि ईंदो आहे। पास्ता ईंदा आहिनि। पास्ता। हाँ हाँ उहे त ईंदा आहिनि, पर उन खां न अलावा हाणे हिते त हले पियो न हे, लेकिन हाणे जॾहिं असां पंहिंजो वेंदासीं किचन में बिल्कुल, हाँ। त पोइ तव्हांखे वियो। मां कुझु कुक करे खाराईंदमि हाँ, ज़रूर। पोइ तव्हां ऐं जॾहिं कढ़ाई तव्हां खाराए- मुंहिंजी कुकिंग हुन ॾींहुं मां गेस्ट हूंदुसि। त तव्हांखे हाँ। पोइ ॿियो कुझु वणंदो ई न। ठीकु, मां इंशाल्लाह। तव्हांखे हलो, पर ईअं न कजो न, तव्हां चूल्हा ठाहियो बंदि हो असांखे ॿियो कुझु न वणे ऐं उन खां पोइ तव्हां न ठाहियो त सभु कुझु खाओ ईंदा। हाँ बस ईअं ई थींदो, सोचे वठो पोयो ई ये थींदो आहे। ऑटोमेटिक है, थिंक।
एक मिनट बेटा, आपका जरूर हम लोग किड्स का जो है वो कंपटीशन करेंगे। आई जेको आ ॾाढो पासा बि जबरदस्त किस्म जो कंपटीशन असां वटि हली रहियो आहे, जबरदस्त कुकिंग आहे। आई अच्छा आपने इसमें दही डाला है? ये फैसल भाई ये जी। क्या चीज है? अदरक लहसुन का पेस्ट है। पेस्ट है ये। अच्छा, और चिकन पाउडर है हमारे कितना पास? डाल रही हैं आप? 1 टेबल स्पून। अच्छा मुझे दे दें आप। जबरदस्त जबरदस्त। अच्छा ये जांजेब के Knife खबर सही कौन है? है? हाँ वो समझो ठाया पे सिखा दो जांजेब ना। के कौन है यहाँ पे खबर है? रखी हुई है, अदरक लेकिन लहसुन जो वो- पेस्ट आहे। नहीं देखते मुझे हैं break नहीं, में। वो समझो तो मायोनीज पई आ। छापे जाए मुझे जांजेब के कौन खबर है ते अदरक लहसुन मुखे जो पेस्ट मायोनीज लगी। चखे ॾिसी हा न। आहे। अच्छा जबरदस्त। अच्छा चिकन पाउडर है पांडे? ना चिकन पाउडर अगर यूज़ करना चाहो तो आपने यूज़ करना है चिकन पाउडर? ठीक है, मैं यहाँ से करवा देता हूँ आपको, यहीं से ले लेते हैं। जबरदस्त Display से। बेहतरीन जेका आहे असांजी कुकिंग आहे जारी हाणे आहे खोलंदे। ऐं ऑडियंस खे बि ज़रूर असां एंटरटेन कंदासीं, ॾिसण वारनि खे बि कंदासीं। ऐं मुंहिंजे ख़्याल में त जेके असां वटि भेनरूं आहिनि न उहे ॾाढियूं बहितरीन आहिनि। ऐं अॼुकल्ह जेका सिंध जी औरत आहे तमामु सुजाग आहे, विमेन एम्पावरमेंट जो दौर आहे ऐं आज़ादीअ जा ॾींहं आहिनि। हा, त हल, ही मुल्क हल। जेको असांजो आज़ाद आहे न, सो इन करे आहे जो असांजूं औरतूं एम्पावर्ड आहिनि ऐं अञा बहितरीन असांजी सोसाइटी जेका आहे उहा वञी असां रही आहे। चिकन पाउडर पिया खोलियूं। तव्हां चिकन पाउडर तव्हां चिकन पाउडर पिया खोलो। खोलियो। अरे वाह, ॾिसो हाणे त ईअं ई थींदो आहे। ॾिसो हाणे हे इसमें तव्हां से यूज़ कर लें, आपने देखिए, करना आ रहा है। ना। इसमें डालो। ठीक है, आपको मैं देता हूँ। आपके ब्रेक पास ब्रेक भी है आएगा ना? ना, हम ब्रेक में निकाल नहीं लेंगे। ये है ब्रेक जो आप टाइम लोग आहे। इसको ओके जी, ब्रेक वठूं था। ब्रेक जो टाइम आहे, जेसि ताईं असांजी कुकिंग जेका आहे उहा तयारु थिए थी पई, उन खां पोइ बि बेहतरीन इनाम आहिनि, ऑडियंसिस आहिनि, उन्हनि खां अब इसमें से जितना आपने सवाल लेना होगा आप ले कंदासीं लीजिएगा, ठीक है? ऐं कुकिंग आहे एंजॉय कयूं था पिया। नाज़रीन वठूं नंढड़ी ब्रेक, नंढड़ी साई खां पोइ वरी हाज़िर थियूं था। वेलकम बैक नाज़रीन, प्रोग्राम जारी आहे, कचहरी हले पई ऐं असांजूं जेके डिशेस आहिनि उहे बि तयारु थी, बिल्कुलु, रेसिपीज़ बि dishes- तयारु थियनि पियूं। पर मुंहिंजी अदीअ मूंखे चयो आहे त मूंखे मखण खपे। मक्खण हा, खपे। बटर हाँ, खपे। ही नूरपुर डेयरी जो जेको बटर आहे न, हा इहो ॾेखारे बि था छॾूं कैमरे ते, हिते ॾेखारिजो। ही आहे 250 ग्राम। असांजे खाधनि में ऐं कॉम्पिटिशन जेको आहे ज़ोरो शोर सां हली रहियो आहे। अदी, ज़बरदस्त ये ॿई आप ॿुधाएं भेनरूं बटर। ॾाढियूं एक्टिव आहिनि। तो कैमरा हो गया। मथे आहे कोन। अच्छा कलर उप्स, ख्याल करें थोड़ा ख्याल सा कलर में चेंज आहिनि ॿई शयूं, हैं? हा न जाने कलर चेंज आहे ॿिन्हिनि जो। कलर चेंज आहे, कलर different चेंज आहे। आहे। ॾिसो इहो स्टाइल आहे, इहो हा, हूंदो आहे त हर कंहिंजो पंहिंजो अलॻि अलॻि कुकिंग जो हिकिड़ो स्टाइल आहे। ऐं जेसि ताईं असांजी रेसिपी थिए पई तयार, असां ऑडियंस आपने मां use के कर लिया? सवाल करे था वठूं। सवाल कयूं, सवाल जवाब। बिल्कुलु सवाल जवाब जो जेको आहे मरहलो स्टार्ट कयूं था। ऐं जीअं त आज़ादीअ जा ॾींहं आहिनि, आज़ादी फेस्टिवल आहे धरती टीवीअ पारां, सो चाहींदासीं यही त है। पाकिस्तान नहीं, जो वो है जनरल ना नॉलेज competition, हाँ, जे हवाले जनरल सां। पाकिस्तान, छो हिन में गिफ्टिंग आहे। जी। गिफ्ट आहे न। अगर पाकिस्तान का आइन कब बना? पाकिस्तान जो आइन कॾहिं ठहियो, कहिड़े साल में ठहियो, हथ मथे कयो, हिन पासे अचो। हाथ हिन ऊपर पासा भई करें आहे। ब्लैक। और हम सिलेक्ट करेंगे। जी अच्छा जाते। ही ॾिसो सवाल ॾुखियो आहे, जी, ठीकु आहे। बिल्कुलु, ऐं हिकिड़े मुश्किल नंढड़े खयो आहे हथ, त अच्छा। ॾिसो असांजे ॿारनि जी केतिरी नॉलेज आहे, जनरल नॉलेज चले आहे, भाई ठीकु हम जो है आहे। वो अचो नंढड़ा आजमा तव्हां लेते अचो। हैं। आ जाए माइक बेटा, आ गई, आ जाए, माइक आ दो। जाए। जी पहले आप अपना नाम बताएं। मोहम्मद अशर खान। कब आइन बना? आई थिंक 1973। नहीं, गलत जवाब। गलत जवाब। जी सही अच्छा, जवाब ॿुधायो। और पहिरियों कौन आइन है? कॾहिं ठहियो हुयो पाकिस्तान जो? सही जवाब किसको आता है? अदी अचो अचो जी अचो मेरी अचो। बहन आ जाए, आप आ जाए। अदी जी मेरी अचो। बहन नाम क्या है आपका? किरण चना। इधर आ जाए, इधर आ जाए। किरण चन्ना। अदी तव्हां माशाल्लाह सूट ॾाढो सुठो पातो आहे। हीअं हीअं फिरी वञो, हीअं फिरी वञो। कैमरा में तो दिखाएं कितनी हाँ। प्यारी है हमारी बहन। जी बताएं कब बना पहला आइन? 1971। नो, गलत जवाब। ये भी गलत 15 जवाब मिनट है है जी, आपके ये पास। भी गलत जवाब है। अब तुम्हारे तो मुझे लगे तो मामलो गरम थी हाँ, रहा हाँ, है ना हाँ, जहाँ से। आप बैठे, आप बैठे। अचो अचो जंहिं अचो तो अचो अचो तव्हां अचो। न, तव्हां न, आप बैठे बैठे। आप बैठे बेटा, आप बैठ जाए। काफी सॉल्ट अदी अचो, अचो, 1 अचो। टेबल स्पून जितना था या आपने जनरल सारा डाल नॉलेज दिया। जो स्कूल में अभी होता ये थी ना, नहीं, हाँ। पाकिस्तान स्टडीज जो सवाल है। हाँ अदी आपका नाम क्या है? डॉक्टर सनोबर। डॉक्टर साहिबा आ गई हैं तो आप किस मेरे चीज़ ख्याल की से डॉक्टर ये हैं? सही अदी आप? होंगी। मैं न्यूरोलॉजिस्ट हूँ। न्यूरोलॉजिस्ट है। वाह वाह माशाल्लाह, अच्छा, जबरदस्त। नाम कब आइन बना? जवाब बताएं। 23 मार्च 1956। 56 56 जवाब सही है। जवाब सही है। ताड़ियों थी ना टीला, ताड़ियों थी ना। ताड़ियों बजाओ, ताड़ियों बेटा। आपकी जो है बेटी चलो ने चलो ये उठा लिया, वाला उठा select लिया। किया है और हम यही ये आपको दोनों देंगे। गिफ्ट आपके हुए। चलें जी, ये आपके गिफ्ट ये दोनों हुए। गिफ्ट आपके।
चले थैंक यू बहुत शुक्रिया। चलो ॿियो कोई सवाल कढो जनरल नॉलेज जो। हाणे हिकिड़ो त ॾाढो मुंहिंजे ख्याल में मुश्किल सवाल हो। ही देग भी ठहे छा एॾो ॿार ॾिनो आहे एॾी बाहि आहे। ओहो अधी ध्यानु कजो। सो हींअर जेको आहे असां ॿियो सवाल कंदासीं। ॿियो सवाल मां इहो कंदसि पंहिंजे ऑडियंस सां त ॿुधायो त असां पाकिस्तान में था रहूं पिया, ॾाढो असांजो बहितरीन ख़ुशबूदार मुल्क आहे असांजो, ॾाढो ज़बरदस्त। गुलनि वांगुरु गुलनि जियां प्यारो मुल्क आहे। असां चवंदा आहियूं पाकिस्तान फूल जैसा है, तो बताएं भाई कौमी फूल कौन सा है हमारा पाकिस्तान? अच्छा ये सबने हाथ उठाया, ये तो बच्चों को भी पता है। ये इतना आसान ready? आसान तो पूछने नहीं है ना होगा तो किसी बताऊं। ये से, तो मुश्किल सबको आ पूछना रहा है। ये तो सबको आ रहा है, ये तो नहीं हमने पूछी नहीं है। अच्छा वो पहले नीचे चंबेली प्लेट बोल में दिया, निकलवा अब मैंने दो। बता भी ब्रेक दिया। मैंने बता भी दिया। ब्रेक आएगा ना फिर करते हैं। ये जी आपका गिफ्ट है, आपको भी जो है मिस्टर स्नैक्स का गिफ्ट बेटा, आराम हैम्पर से। दिया जा रहा है। थैंक यू। ये आप नाम आपका क्या है? सैफुल्ला सैफुल्ला। ओके सैफुल्ला, ये आपका गिफ्ट जा रहा है। आपने बहुत अच्छा जवाब दिया, वही है इसी में ही है। थैंक यू। अच्छा पाकिस्तान और हिंदुस्तान की तकसीम का ऐलान ठीक है, कब डाला हुआ? आपने? इतना मुश्किल सवाल हाँ, ना ना थोड़ा हो बताओ। जाए। इतना मुश्किल सवाल। तकसीम जो ऐलान कॾहिं थियो? पाकिस्तान ऐं हिंदुस्तान जी तकसीम जो ऐलान कॾहिं थियो? जानज़ेब आहे के अच्छा हिकिड़ो हथु खयो नंढड़ी आहे। माइक हेड कर। आज अधी अचो अधी अचो नंढड़ी अचो। अस्सलाम अच्छा, वालेकुम। माइक। माइक दियो। माइक हेड कयो पंहिंजो। ओके, अस्सलाम वालेकुम। नाम क्या है आपका? मनाल मनाल कब आपको पता है? बताओ। 1947 जवाब तो बिल्कुल अच्छा पता है। कौन से मंथ में हुआ? 1947। ये तो सही है जवाब। अच्छा। अच्छा किस मंथ में हुआ ये नहीं पता। चले फिर भी गिफ्ट ठीक यूं- हाँ, है, नहीं छोड़ो, हम बाहर इसको आ। डन, डन, राइट डन। कंसीडर करेंगे और अच्छा। जोरदार तालियों के टे साथ। टे जून जो थियो है। ओके जबरदस्त है। बहुत जबरदस्त। असांजे नंढड़ी आज खे मुझे gift खुशी वञे है कि थो। मुश्किल जवाब बच्ची ने दिया है। ॾाढो ये चल बिल्कुलु रहा है, मुश्किल certificate जवाब डाला हुयो आपने। ऐं बहितरीन जेको आहे। अच्छा मां चाहियां थी त थोरो असांखे न मौसीक़ीअ जो बि touch अचे। मौसीकी गानो केरु तो ॻाईंदो? गानो मौसीकी सॉन्ग कौन अच्छा गाएगा भाई? जो सुरीला गाएगा उसको गिफ्ट पर देंगे, पेरी ऐसे किसी को नहीं पेरी देंगे। अद्दी के घुरायूं था पोइ के अदा के वो घुरायूं ठीक अचनि न आहे सुरीली ही का अद्दी तव्हां गानो ॻाईंदा था? अचो सुरी अचो हाँ, गायो। अचो 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 मुंहिंजी भेण। असल में तव्हांखे उन करे घुराइबो तव्हांखे पीलो पहला मूंखे बि पीलो पहला अच्छा इहो हाँ। कहिड़ी ॻाल्हि आहे त ऐं फेवरेटिज्म पीलो दूर से फोकस मारता है। अच्छा। अदी अस्सलाम वालेकुम। अदी तव्हां नालो? ताहिरा। अदी हीअं कयो न छुपियो कयो ताकि लाइट सुठी लगे। अच्छा कौमी अदी कहिड़ो कौमी गानो? गीत। कहिड़ो क़ौमी गीत मिली ॻाईंदव? नगमो या कहिड़ो क़ौमी मिली गीत? नगमो को क़ौमी गीत कहिड़ो सुठो ॿुधाईंदा? एक्सप्रेशन ॾिसी लॻंदा अदीअ जी ते अची फाथी आहे। अच्छी फाती आहे लॻे थो। न पीलो पाए फाती आहे। साड़ी पीलो कलर कॾहिं बि न पाईंदी। कितना टाइम लग गया? दिल पाकिस्तान जा जा आपका हो गया? पाकिस्तान तालियां। दिल मिलके। पाकिस्तान जा जा पाकिस्तान ऐसी जमीन और आसमां इनके सिवा वो नीचे जाना ब्रेक आएगा ना तो निकलवा कहाँ देंगे। जलती रहे ये रोशनी बढ़ता रहे ये कारवां दिल पाकिस्तान जा जा पाकिस्तान दिल पाकिस्तान जा जा पाकिस्तान दिल पाकिस्तान जा जा पाकिस्तान। तव्हां गिफ्ट कयो न अदी जो सुरी डालियो हुयो। हाँ तव्हां गिफ्ट कयो। पांडा केमिकल्स जे तरफां तव्हांखे गिफ्ट हैम्पर ॾिनो वञे थो। बहितरीन कलाम तव्हां थैंक यू अदी लख लाइक थैंक यू सो मच तव्हां आया आहियो। अच्छा फैसल भाई तव्हां बि थोरो असां सां कचहरी कयो किथे रेसिपी पहुती तव्हांखे छा थो लॻे कीअं बस बेस्ट हाणे रेडी थियण वारी आहे ऐं मुंहिंजा हमें 10 मिनट आहिनि। आपको कितना टाइम रह गया इसमें? 5 मिनट। और आपके 5 मिनट रहन था मुझे बेटा आपके कितना टाइम है? हो गया? ऑलमोस्ट डन है। अदी जो आप थोड़ा माइक लाउडली बोले, माइक करीब कर अब बताएं पूरी बताइएगा जैसे आपने बनाया। जी जी और प्यार से बताइएगा जी जी सर गुस्से में नहीं बता। अच्छा इसके प्यार से बताइए। अब बता दूं। हाँ जी उधर कैमरे में देखें और बताती जाए। मैंने चिकन लिया था शायद 1 पाव के करीब था 250 1.5 ग्राम पाव, हाँ। 1.5 पाव के करीब था और इसमें माइक और ऊपर माइक कर ऊपर ले। करें। कुटी हुई बिल्कुल मिर्च डाली मैंने थोड़ा 1 ऊपर चम्मच और काली मिर्च डाली मैंने हाँ। पिसी हुई काली मिर्च डाली है नमक डाली है हल्दी डाली है और धनिया पाउडर बिल्कुल चुटकी सा डाला है मैंने ठीक। चुटकी सा मतलब जी, ऐसे जी, बस ऐसे करके डाल दिया। जी ऐसे करके डाल दिया ओके। और दूसरा ये कि मैंने चिकन पाउडर डाला थोड़ा सा 2 से 3 टेबल स्पून मैंने ऑयल लिया
और इसको चिकन माइक में थोड़ी नजदीक कर ले। चिकन और प्याज को दोनों को मैंने मिलाकर दोनों को पकने के लिए रख दिया माइक ऊपर ताकि करें, न- माइक प्याज ऊपर भी- करें, माइक ऊपर करें। प्याज भी गल जाए पकड़े और चिकन भी मेरा गल जाए। इसके बाद सारी स्पाइसी डाल दिए ओके और इसके बाद दही मैंने डाली और चिकन पाउडर डाला, काले वो गरम मसाला पिसा हुआ डाला मैंने। अच्छा और क्या डाला? बस ये सब डाल के मैंने दम पे रख दिया। दम पे थोड़ी रखा। सी शिमला मिर्च डाली मैंने ये काट जो के। थोड़ा सामान बचा था ये भी डाल देती ये अभी बाद में डालूंगी। अच्छा, सुन थोड़ा के सा ऐसा लग रहा है अभी कि कोई थोड़ी मसला सी ही जो नहीं है। चीज़ें बाकी हैं वो मैं शिमला मिर्च जो मैंने काट के रखी वो फ्राई करके इसके बाद में डाल अच्छा, ये थोड़े change करके डाल करके दिया। डाल आपने दिया। मतलब थोड़ा चेंज किया है। मेरी टीम तो चेंज करती है ना। चेंज कर लिया, आपको तो पता चलेगा कल जब भी कि मेरी ना, टीम जीत इनका गई चूल्हा थी। चेंज जो है वो कैसा रहा, वो अच्छा था दूसरी कि टीम भी नहीं था? मेरी आई हुई है यहाँ पे। अच्छा आदि का पूछो। जी आदि का पूछूं था। जी आप बताएं अपनी रेसिपी के, आपने किस रेसिपी के तहत जो है वो ये अपनी डिश तैयार किया? मैंने सबसे पहले इसमें 4 टेबल स्पून के करीब ऑयल डाला, देन उसके बाद मैंने बंद इसमें करना? ऑनियन को प्याज को डाल के सौते किया। सौते करने के बेटा, बाद माइक- मैंने इसमें माइक नजदीक। माइक करीब करके बोले। माइक सबसे पहले मैंने इसमें 4 टेबल स्पून ऑयल डाला। ऑयल डालने के बाद मैंने इसमें अनियन डाली, अनियन को सौते किया कोई 4 मिनट के लिए। देन उसको सौते करने के बाद कीमा डाला, उसको थोड़ा सा भुना। भूनने के बाद मैंने इसमें टमाटर डाला एक बड़ा साइज़ का। उसके बाद मैंने इसमें डाले हैं मसाले, जिसमें था चिली पाउडर, चिली फ्लेक्स और सॉल्ट, गरम मसाला। बाकी उसके बाद मैंने इसको थोड़ा सा पकाया। अच्छा, मैंने भूनते ऊपर वक्त करें, प्याज को भूनते वक्त इसमें लहसुन अदरक का पेस्ट भी डाला था। ठीक है। देन फिर मैंने इसको जब टमाटर गल गए उसके अंदर योगर्ट डाला है तकरीबन 4 टेबल स्पून। दही। 4 टेबल स्पून डालने के बाद इसको पकाया है। देन उसके बाद मैंने इसमें शिमला मिर्च काट के डाल दी है, दम पे लगा दिए। दम पे लगा दिया। ठीक है। अच्छा फैसल भाई तव्हां छा सम्झे में आयो कंहिंजो तरीक़ो बहितर हुयो? मां हाली कोन ॿुधाईंदासीं, तव्हां ब्रेक वठो, पोइ ब्रेक खां पोइ अची कंटिन्यू। ब्रेक खां पोइ? ओके जी, ब्रेक जो टाइम टाइम थी आहे। वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो। इते ई प्रोग्राम खे कंटिन्यू कंदासीं। वेलकम बैक नाज़रीन। ब्रेक खां पोइ हाज़िर आहियूं। बहितरीन आज़ादी फेस्टिवल आहे जेको धरती टीवीअ जे पारां तव्हां ताईं पहुचायो वञे थो। ऐं हींअर हली रहियो आहे कॉम्पिटिशन, कुकिंग कॉम्पिटिशन। उहो मतिलबु हिकिड़े क़िस्म जो कंप्लीट थी चुको आहे। ऑलमोस्ट डन आहे। हा ऑलमोस्ट डन आहे ऐं ऑलमोस्ट मूंखे बुख बि डन आहे। बुख बि डन आहे तव्हांजी। हा बस हाणे Almost। तव्हां नाननि जो जेको अच्छा, आहे बस सो हा, सिस्टम ठीकु आहे। कयो। पर इन खां पहिरियां अदी जो गानो तव्हां पुछो, हा, नगमो पुछो। असांजो बिल्कुलु। भाउ बि हिकिड़ो रहे थो कोई, अच्छा। त माना कॉम्पिटिशन माना असांजा भाइर बि सुरीला आहिनि। इलाही सुरीला आहिनि माशाअल्लाह। परियां केतिरा त सुरीला इलाही आहिनि? परियां त इलाही सुरीला था केतिरा लॻनि। सुरीला आहिनि भाइर? कोई असांजा कौन भाइर सुनाएगा गुजरात मिली खड़ा नगमा या भाई कोई मेरे सॉन्ग जो कौन भाई सुनाएगा? बैठे हुए, जेंट्स नहीं जो लेडीज बैठे एंड हुए। जेंट्स अदा अचो तो चश्मियार ओए चश्म ये तव्हांखे चश्मो किथे पियल आहे? भाउ खे पियल आहे? अचो, न, अचो। हथ तव्हां खयो त तव्हां ईंदव। अचो 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 ऐं- अचो 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 अदद ॿुधाईंदव तव्हां? अचो अचो खणो। अस्सलाम जी सर, नालो छा आहे तव्हांजो? अब्दुल रज़ाक अब्दुल भाई हेॾां अचो, हेॾां अचो। मां सॼो गानो ॻाईंदुसि। असांजो बिल्कुलु बिस्मिल्लाह इहो कयो। शर्त न आहे या ज़बरदस्ती आहे? जी जी सॼो ॿुधायो प्लीज, कहिड़ो कलाम? सॼो ॿुधायो। माइक मथे करो। बस असांजो ब्रेक ऐ वतन प्यारे वतन, पाक वतन, पाक वतन, ऐ मेरे प्यारे वतन, ऐ वतन प्यारे वतन, तुझसे है मेरी तमन्नाओं की दुनिया पुरनूर। वाह वाह। अज़्म मेरा कहीं मेरे इरादे हैं गयूर, जहाँ फिजा मेरा तख़य्युल है, हा दा जहाँ फिजा मेरा तख़य्युल है तो शीरीं है सुखन, वाह। ऐ वतन प्यारे वतन प्यारे वतन प्यारे वतन, जबरदस्त तू तालियों दिल बजाओ। अफरोज बहारों का तरोताजा चमन, बेमिसाल। तू दिल न न न तव्हां कंप्लीट कयो, तव्हां हेॾा कंप्लीट चोटी कयो, बताओ। न तव्हां कंप्लीट कयो। हाणे इहो असांजी शर्त आहे। हलो ठीकु न आहे। न ओके, न मज़ाक ओके। थो कयां, मुंहिंजी शर्त ख़तम थी वई। हिकु अदा सर, तव्हां कुझु ॾींदा? तव्हां पंहिंजो गिफ्ट जेको आहे यूनिक बैटरीज़ जो। हा दा असल अरे में सर, मुंहिंजो यूनिक ॻाइण जो को बैटरी हाल जेको कोन्हे। अच्छा उन जे करे बसि मां पैगाम ॾींदुसि। कहिड़ो पैगाम? अॼुकल्ह जेके मुल्क जा हालात हलनि था उन में मीडिया जे लाइ
तमाम ज़रूरियात पाकिस्तान सां मोहब्बत जे जज़्बे वाह। खे उजागर करे बिल्कुल ऐं जेका पाकिस्तान जिन सबनि जे करे ठहियो हुयो वाह। उहा नौजवान नस्ल खे ख़बर नाहे उहो उन्हनि ताईं पहुचाए इन मुख़्तलिफ़ क़िस्म जा टाक शोज़ करे छाकाणि त मिली नगमनि सां हिकिड़ो जज़्बो त पैदा थींदो वाह। पर जेको नौजवान आहे उन खे जेके हक़ाइक़ आहिनि माज़ी जा त जेके क़ाइद मोहम्मद अली जिन्ना जी क़यादत में मुस्लमाननि केॾी जानी माली पंहिंजी कुर्बानी ॾेई पाकिस्तान खे हासिलु कयो कहिड़ो हुननि ॾुखियो वक़्तु ॾिठो ऐं ख़ासि तौर ते हिंदुस्तान खां पाकिस्तान जॾहिं माण्हू आया त उन्हनि खे बेदर्दी सां शहीद कयो वियो जबरदस्त त सर हाणे असां असांजूं डिशेस सर तयार आहिनि माशाल्लाह ईअं तव्हां ॻाल्हायो न माना आई असां थैंक तो यू ईअं यूनिक 8 मिंट यूनिक लख लाइक महिरबानी कुर्बत थोरा तव्हां आया ॾाढो सुठो लॻो यूनिक बैटरी जो गिफ्ट आहे साईं जन खे बहितरीन कलाम ॿुधायो साईं जन साईं क़ौमी महिरबानियूं। नग़मो ॾाढो सर तव्हांजे लाइ बि थैंक यू कुर्बत लख लाइक तव्हां आया ज़बरदस्त थैंक यू थैंक यू ज़बरदस्त जेके ॻाल्हियूं असांजे जेको साईं जन कयूं पे ऑडियंस मां अची करे ॾाढी सुठियूं ॻाल्हियूं ऐं माशाल्लाह हाणे साईं। शेफ ॿुधायो त असांजूं डिशेस किथे पहुतियूं डिशेस भाई तैयार थी वयूं आहिनि ये आपका नाम क्या है माइक डियोस शेफ रोज़ी शेफ़ रोज़ी इन्होंने बनाया है कीमा शिमला मिर्च ये प्रेजेंटेशन है आपका नाम शिजा जमाल शिज़ा जमाली ठीक है दोनों ने बनाया आप ट्राई करके देखते हैं तो पहले मैं आपकी ट्राई करता हूँ शिज़ा की फैसल भाई तरीक़ो चेंज कयो ट्राई असांखे कराईंदा कयो अच्छा चमचा ॿ रखिया आहिनि अॼु वात में पाणी पियो अचे वीचारे जानसेब जेको आहे न उहो बचाईंदो कोन्हे छॾींदो कोन्हे कंहिंजे लाइ मौक़ो न ॾींदो कंहिंखे ट्राई त कयूं ख़बर त पए माना कीअं थो फैसल भाई टेस्ट चेक करे अरे वाह 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 खुशबू त अचे थी ॾाढी सुठी ॾाढी खुशबू सुठी। त ॾाढी सुठी ये आहे ये जो मूंखे शिमला ॾियो, मिर्च मां बि ट्राई है कंदसि हाणे स्पाइसी हाणे मां बि ट्राई कयां अच्छा बना ॾिसूं बस मिर्च न हुजनि घणा वाह यार ॾाढी टेस्टी है या फर्स्ट ट्राई कंहिंजी है नाइस फर्स्ट शिज़ा। ट्राई किसने आपने बनाई है जबरदस्त बेहतरीन ॾाढो टेस्टी डिशेस आहिनि दोनों का टेस्ट डिफरेंट फैसला तो हो गया है दोनों मेरी का तरफ टेस्ट से। बहुत ज़बरदस्त है लेकिन आपने ना सॉल्ट बहुत ज़्यादा डाला है अच्छा आपका थोड़ा सॉल्टी ज़्यादा है और इनका एक दफ़ा मैं फिर ट्राई करूँगा हिनमें फिर से कर हिनमें मिर्च घणो आहे न समझ में नथो आपका अचे स्पाइसी शेफ ज़्यादा है अब मैं कंफ्यूज हो गया नहीं, नहीं, फैसल भाई। खाली करे शेफ के पोइ सम्झ में ईंदो त के वधीक सुठो अच्छा एक और चीज मुझे भी ईअं? समझ नहीं आया एक में सॉल्ट ज़्यादा है एक में स्पाइसी ज़्यादा है हाणे पोइ मुक़ाबलो सख्त भला ॿिन्हिनि हिकिड़ी हिकिड़ी ग़लती कई आहे हाणे छा विनर केरु आहे भला हाणे फ़ैसिलो मां कीअं कयां कीअं कंदो ॿुधायो भला दोनों ने बहुत अच्छा बनाया। प्रेजेंटेशन ते फ़ैसिलो कयो प्रेजेंटेशन ते हा कयो। पोइ जंहिंजी ख़ूबसूरत ॾिसण में छो त प्रेजेंटेशन बि ॾाढी ज़रूरी आहे कुकिंग में बिल्कुल नहीं है जे मां कंफ्यूज थी वियो Confused। मूंखे ॿई सुठियूं लॻनि अच्छा ॿई टेस्टी आहिनि हिकिड़ो त ॻाल्हाए कोन पियो सघां वात में पाड़ी आहे मूंखे बि यही पियो तव्हां थिए। ॻाल्हायो। हाणे मूंखे कहिड़ी ख़बर मां अकड़ बकड़ क्यों भला या त ऑडियंस में फ़ैसिलो करायूं अॼु हलो ऑडियंस तव्हां ॿुधायो तव्हांखे हाणे टेस्ट अच्छा, ऑडियंस audience- कौन आएगा तो- यहाँ पे जो वो तो- एक्सपर्ट हो कुकिंग में वो फैसला करें आके एक्सपर्ट तो वही है कल आ जाए आ जाए ये कल हमारी अरे competition- कल आप करके गई कल आप है जीत नहीं गई नहीं ये आज हमारी जज है कल आप जो है पार्टिसिपेंट भाई कल की विनर के आ लिए जाए, तालियां हो जाएं। कल की तालियां, विनर बिल्कुल। हमारी आज आप जज हैं आप प्लीज टेस्ट करें और आप बताएं कौन सी ज्यादा अच्छी है स्पून लें देखिए बेहतर हमारे आपको क्योंकि जो मैं आपको confused अच्छी हूँ। लगेगी ना वो आज की विनर होगी यहाँ आ जाए इस साइड आए जी आपका प्रमोशन हो गया आज आप आज जज जज बन हो गए। गई है हाँ ये शिजा की है शिजा ना और वो जो है ना वो मेरे साथी है जानसेब ॾाढी कोशिश करे पियो पर जानसेब नहीं, ईअं थींदो फैसला न आहे मेरे हिसाब सां असांजूं भेनरूं जेके आहिनि न उहे इंसाफ़ इसमें पसंदि स्पाइसी हूंदियूं है आहिनि इसमें सॉल्टी है माइक तो दोनों दो टेस्टी माइक फर्स्ट किथे आहे? विनर को हाँ माइक जी माइक दे दे मेरे हिसाब से जो है ना ये ज़्यादा बेहतर है ये तालियां मैं वजह भी तालियां। बताऊंगी बाद में जज्बाती वजह भी बताऊंगी क्योंकि इसमें जो टमाटर है ना जो बिल्कुल सही से ब्लेंड नहीं हुए हैं मैं देखें बिल्कुल इसको ओके। हो जाना चाहिए हाँ। देखें इसके अंदर बिल्कुल सही है और ऑयल जो है ना थोड़ा थोड़ा दिख रहा है देखें इसमें थोड़ा सा कम है इसकी वजह से ना ये टमाटर Dry सही है। से ब्लेंड नहीं हुए हैं बिल्कुल ऑयल की वजह से टमाटर ब्लेंड नहीं होते चले जी ठीक है। विनर तालियां। थैंक यू सो मच थैंक यू आज बहुत शुक्रिया सिस्टर बहुत शुक्रिया आपने बिल्कुल सही फैसला किया विनर के गिफ्ट दी जा हाँ, सकती है winner के लिए gift लेके आए आप। इसमें दिल छोटा ना करें होता है कंपटीशन है हमने भी शुरू में यही नहीं कंपटीशन मैंने अपने साथी को प्रोटेक्ट किया आपने भी अच्छा बनाया वैसे नहीं नहीं ये बहुत अच्छा माइक खोल दें सर
जी। अल्हम्दुलिल्लाह मैं प्रोफेशनली खेल चुकी हूँ, इंटरनेशनल लेवल पे खेल चुकी हूँ, तो डेफिनेटली हर चीज़ का अपना क्राइटेरिया होता है। हाँ। हम द गोल्ड मेडलिस्ट ओवर देयर, ओह, हाईएस्ट वाह, अचीवर, बहुत जबरदस्त। तो क्राइटेरियाज अलग अलग होते हैं। हाँ सही बात है, टेस्ट वर्ड्स भी सबके अलग अलग सबके अलग नहीं, अलग बहुत होते हैं। शुक्रिया, आप क्योंकि आई, मैं अच्छा लगा। कंफ्यूज हुआ था, मुझे दोनों भी अच्छे लग रहे थे। हाणे आपने भी शेफ- बहुत अच्छी बनाई है, शेफ बहुत अच्छी साहब बनाई है। प्लीज़ असांजी विनर खे गिफ्ट ॾियो। हाँ जी। असांजा जेके यूनिक बैटरीज़ जो ऐं ट्रिंगो स्नैक्स वारनि जो गिफ्ट हैम्पर्स आहिनि उहे असांजे विनर खे था वञनि, ऐं हे वरी असांजी रनर अप खे ॾींदा। तालियों के साथ तालियों के तालियूं साथ। वॼायो जेके बि असांजा पार्टिसिपेंट। थैंक यू मैम, थैंक यू, आप जाए आप बैठ सकती हैं। ऐं ज़बरदस्त असांजो कॉम्पिटिशन रहियो ऐं ॾाढो मज़ो आयो। फैसल भाई खां तो पुछूं, फैसल जी भाई हाँ, तव्हांखे फैसल। कीअं लॻो जो कॉम्पिटिशन? कॉम्पिटिशन ज़बरदस्त हो, मज़ो आयो ॾाढो। अॼु मां कंफ्यूज़ थी वियुसि, हर कंहिंजो पंहिंजो हिकिड़ो टेस्ट हूंदो आहे। ॿिन्हिनि जा ज़बरदस्त मूंखे लॻा, ॿिन्हिनि जा सुठा। मां कंफ्यूज़ थियो, हिन करे मां चयो की ऑडियंस मां अची को अॼु टेस्ट तव्हांखे करे। छा थो लॻे ऑडियंस फैसलो सही कयो आहे? हा सही हुन पंहिंजे हिसाब सां कयो, मां हुननि जे मथां अची छॾे वरितो। ओके, पर इहो ॾाढो सुठो हुयो हाँ, त ॿई मतलब पंहिंजे हिसाब सां दोनों का बहुत अच्छा था। हाँ। मुझे दोनों पसंद थे, लेकिन एक का करना था, हमने विन करवाना टफ था। कंपटीशन हुआ हाँ, ना, तो टफ होता मज़ो ईंदो हाँ। आहे। इसीलिए पोइ मैंने घणो मज़ो ऑडियंस ईंदो से बुलाया कि आप आके टेस्ट करें, तो ऐसी कोई बात नहीं। बाकी माशाल्लाह दोनों के ज़बरदस्त बहुत अच्छी डिशेस हैं। ऐं जेको आहे इहो अॼु जो असांजो कुकिंग कॉम्पिटिशन पूरो थियो आहे, सो हींअर असांजो टाइम बि पूरो थियो आहे। पर टाइम ही पूरो थी जेके वियो? बि हा ख़बर बिल्कुलु ई टाइम कोन पूरो पई। थी वियो, ख़बर ख़बर बि न कोन पई। पई आहे बिल्कुलु। पर इहे जेके असांजूं कोशिशूं आहिनि न, इहे जेके मेला आहिनि इहे मचंदा रहंदा, छो त धरती टीवी जेको पंहिंजे नाज़रीन जे लाइ हमेशह नत नयूं जेके तरकीबियूं ऐं प्रोग्राम्स जेके बिल्कुलु ईअं। तव्हांजे अॻियां पेश कंदा आहिनि, ऐं धरती टीवीअ जी हमेशह इहा कोशिश हूंदी आहे त कुझु न कुझु नओं पेश कजे। हीउ बहितर जेको पेश असांजो कजे। लाइव बिल्कुलु बहितर बिल्कुलु पेश ईअं। कजे, ऐं इनाम बि ॾिना वञनि, बहितरीन इनाम। ऐं जेको ही तव्हां ताईं असां पहुचायोसीं ज़बरदस्त प्रोग्राम, सो स्पॉन्सर्स हुया। हिन हिकु दफ़ो ॿीहर मां वेंदे वेंदे स्पॉन्सर्स खे ज़रूरु ॿुधाइणु चाहींदसि त असांजे हिन प्रोग्राम खे स्पॉन्सर कयो आहे तिब्बत स्नो ब्यूटी क्रीम बाय कोहिनूर केमिकल्स। उन्हनि जो चवणु आहे त एशिया की मशहूर तरीन ब्यूटी क्रीम। नेल्सन पेंट्स वारनि, उन्हनि जो चवणु आहे रंग ज़िंदगी का। टेस्ट करे मेडोरा परफ्यूम वारनि, इन्हनि जो चवणो आहे त खुशबू की दुनिया 11 शगुफ्ता एहसास दिन भर रहे आपके साथ बेहतरीन। इन सां गॾोगॾु GFS बिल्डर्स एंड डेवलपर्स, ऐं उन्हनि सां गॾोगॾु सफारी स्मार्ट सिटी हाउसिंग स्कीम वारनि स्पॉन्सर कयो आहे, ऐं वरी वाइल्ड वेंचर वाटर पार्क वारनि स्पॉन्सर कयो आहे। पॉप गॉप प्रीमियम बेबी डायपर्स वारनि स्पॉन्सर कयो आहे। ट्रिंगो स्नैक्स बाय गोल्डन फूड्स वारनि स्पॉन्सर कयो आहे। यूनिक बैटरीज वारनि स्पॉन्सर कयो आहे। पैंडा केमिकल्स वारनि स्पॉन्सर कयो आहे। SBG जीन वारनि स्पॉन्सर कयो आहे। रिलायंस पेंट वारनि स्पॉन्सर कयो आहे। एडोर वारनि स्पॉन्सर कयो आहे। एडोर वारनि जो चवणु आहे त एडोर है हसीन, मास्टर है कलर्स। UHU वारनि स्पॉन्सर कयो आहे। विंटरलैंड वारनि स्पॉन्सर कयो आहे, ऐं मबरूक फूड वारनि स्पॉन्सर कयो Complete थी आहे। विया। मबरूक फूड वारनि जो चवणु आहे हर एक सिप में है ताज़गी का एक अनोखा पर एहसास। मूंखे लॻे इहो तव्हांजो चवण थो लॻे मूंखे, केॾो प्यार सां था चओ, माशाल्लाह कंप्लीट थी आहे। छो त स्पॉन्सर्स खां सवाइ नामुमकिन हुयो। ॾियारी ये ॻाल्हि थो कयां त ॾियारी स्पॉन्सर बि वधनि पिया, ऐं माशाल्लाह सां जीअं स्पॉन्सर वधंदा तव्हांजी गिफ्टिंग वधंदी। तव्हां ऐं सभिनि खे इहो इनवाइट था कयूं त जेके जेके ॾिसनि पिया असांजे प्रोग्राम में शामिल थी सघनि था। अॼु माशाल्लाह कल्ह खां पब्लिक अॼु डबल ट्रिपल ते आहे, सो इंशाल्लाह सुभाणे इन पर खां वधीक पब्लिक हूंदी। जेका आहे असां वटि जेके ऑडियंस आहिनि हिकु दफ़ो ताड़ियूं वॼाए पंहिंजो तालियूं। मौजूदगीअ जो अहसास ॾियारियो। ऐं माशाल्लाह जी वाह। energetic, ऐं आवाम जीअं त आई आहे। आज़ादी फेस्टिवल आहे, ऐं हिन प्रोग्राम खां पोइ जांसे अच्छा, हिन प्रोग्राम धरती का मालामाल वरी भी। धरती मालामाल प्रोग्राम है वो कंटिन्यू थींदो, और जितने बैठे हुए हैं वो कहीं नहीं जाएं, उस प्रोग्राम को भी एंजॉय करके फिर घर जाइएगा। बिल्कुल। वहाँ पे भी धरती बहुत ज्यादा मालामाल गिफ्टिंग और है। धरती मालामाल में हाँ। होस्ट होंगे आपके अपने बल्ले भले अली गुलमला भले, तो भले के लिए तालियां भाई, भले के लिए तालियां। हमारे प्रोग्राम के बाद आएंगे, और जाते जाते कल दोबारा फिर से मुलाकात होगी। जाते जाते एक बार मैं कहना चाहूंगी, मैं दिल दिल बोलूंगी, आप सब पाकिस्तान बोलिएगा। दिल दिल पाकिस्तान। अल्लाह भाई। अल्लाह।